अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जी ड्रामे जी मोहराज अपडेट्स सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहणो त हनान हिकु वॾे घर में शादी करे फासी वियो आहे दोस्तों। पहिरियां त हुनखे माना जेल में ॿधाए वियो। उन छोकिरीअ जे भाउ जंहिंसां हुन शादी कई आहे फरिया जे भाउ हुनखे जेल में ॿधायो। उन खां बाद में हुनखे आज़ादु करायो ऐं हुनखे हिकु वॾे घर में जेको शिफ्ट कयो दोस्तों। ऐं वॾो घर हुनजे लाइ जेको आहे त जेल खां घटि न आहे दोस्तों। जॾहिं उहा छोकिरी अची वई आहे हुन में फरिया ऐं हुन जेका त हनान सां गॾु रहणु नथी चाहे। हनान जी अमड़ ऐं हुनजे हनान जे माना खाधे पीते कपिड़े लटे या की हुनजे ग़रीबाणो रहण जो हिसाबु आहे दोस्तों। ऐं वॾे घर में बि माना ओड़े हिसाब सां रही रहिया आहिनि जीअं पंहिंजी ग़रीबाणी घर में रहिया हुआ। त हुन सां टोक तंज़ ताना जेका फरिया आहे त हिकु वॾे घराणे जी माना हिकु जाहिल छोकिरी आहे दोस्तों। तव्हांखे अॻु में मां ॿुधाए चुको आहियां त हू हुन मां कॾहिं बि सुख हासिलु करे न सघंदा दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त आरमीन बेगम जेका हमज़ा जी माउ आहे उहा अलीज़ा जी जेका कहाणी आहे त हुनखे पंहिंजी दोस्तनि जे थ्रू ख़बर पइजी चुकी आहे। त हुन पंहिंजे मुड़ुसु फरीद साहब खे ॿुधाए छॾियो आहे सभु कुझु। ऐं उहा कहाणी जॾहिं हमज़ा खे ॿुधाईंदी त हमज़ा जो रिएक्शन छा हूंदो दोस्तों। इन खां पहिरीं इहा कहाणी जेका त अलीज़ो खे ॿुधाए चुकी आहे। अलीज़ो अहिड़ी पोजीशन में ईंदी दोस्तों जो हुनखे अरमीन खे अहिड़ो मौक़ो ई न मिलंदो जो हू माना हुनखे झुकाए सघे दोस्तों। ऐं सॼी कहाणी जेका त अलीज़ो खे हुन ॿुधाए छॾी आहे। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त अलीज़ो जेको खाधो तयारु कंदी दोस्तों। त हुन में जेको अरमीन खे चवंदी त हिन में मां तुंहिंजे लाइ ख़ासि जेको खाधो ठाहियो आहे त हुन में ज़हर मिलायो आहे। ऐं अरमीन जेको पंहिंजी मौत जे ख़ौफ़ खां शोर शराबो कंदी ऐं चवंदी त हिन मूंखे ज़हर ॾिनो आहे। उहा ख़बर हमज़ा खे ऐं हिन तक़रीबन सभई घर भातियुनि खे पइजी वेंदी दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदव त हुन खाधे में जेको ज़हर हूंदो ई न। डॉक्टर हुनजी तसदीक़ कंदो त हिन खाधे में ज़हर कुझु बि न आहे। अलीज़ो जी गेम जो तव्हांखे मुख्य हिसो ॾिसूं दोस्तों। त हमज़ा खे उहो पक ॼाणण खां जो क़दम खणंदी त तुंहिंजी माउ जेका आहे त मूं ते माना कूड़ जे मथां कूड़ हणंदी थी वञे। जॾहिं त मां खाधे में ज़हर मिलायो ई न आहे त हुन मूं ते इहो इल्ज़ाम हयो त खाधे में ज़हर आहे। त हूअ जेका त हमज़ा जे आॾो हमज़ा जी माउ खे माना नीचो ॾेखारण जी कोशिशि कंदी दोस्तों। जीअं अॻिते ई माना उहो का बि ॻाल्हि हुन हमज़ा सां करे त हमज़ा हुन ते एतबार न करे। हुन पंहिंजो रस्तो अहिड़ो माना चूंडियो आहे दोस्तों त हू कॾहिं बि माना नाकाम न वेंदी ऐं सभु पलां पंहिंजा पूरा कंदी दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में हुनखे चैलेंज कंदी त हीअ बाज़ी जेको मूंखे सभिनी घर भातियुनि जे आॾो तो ज़लील कयो आहे, रुसवा ख़्वार कयो आहे त हाणे नंबर तुंहिंजो। हाणे मां तोसां अहिड़ी गेम खेॾंदुमि जो हमज़ा तोखे ख़ुदि पंहिंजे हथनि सां धिका ॾेई हिन घर मां कढंदो। जी दोस्तों, उमेद त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।